पाड़े वारनि जा हक़ कहिड़ा आहिनि, पाड़े वारनि सां कहिड़ो सलूक करणु घुरिजे ऐं पाड़े वारनि सां असांजो केतिरो रिश्तो आहे, उन जे बारे में असां तव्हांजे बारे में ॿुधायां थो तव्हांजी ख़िदमत में। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾिनल तइलीमात मुताबिक़ जंहिं घर में अवां रहो था उन घर जे इर्दो गिर्द 40 घरनि में रहण वारा अवां जा पाड़ेसरी आहिनि। उन्हनि जा अवां मथां हे हक़ आहिनि जेके वज़ाहत करियां थो। फ़क़ति 20 हक़ आहिनि जेके तव्हांखे ॿुधायां थो। हूअं त कसीर तइदाद में हक़ आहिनि, पर तव्हांजे ज़हन खे फ्रेश करण जे लाइ 20 हक़ ॿुधायां थो। नंबर पहिरीं, जॾहिं बि मुलाक़ात थिए त ख़ुशी इख़लाक़ सां मिलंदा कयो, मुंहं में रोब विझी टेड़ा फेड़ा थी न करे मिलंदा कयो। नंबर 2, ॾुख सुख जे वक़्त में पाड़ेसरी जा हॾ ॾोखी ऐं मददगार हुजो। नंबर 3, बीमार थी पए त अयादत ऐं ख़िदमत कयो। नंबर 4, फ़ौत थी वञे त उन जी तॾे ते वियो, उन जी ग़म में शरीक थियो। नंबर 5, पाड़ेसरी जो को बि माण्हू फ़ौत थी वञे त 3 ॾींहंनि ताईं पंहिंजे घर मां उन ॾांहुं मानी पचाए मोकिलींदा कयो, उन खे तकलीफ़ न ॾियो। नंबर 6, को बि जाइज़ कमु चवे त पूरो करण जी कोशिश करियो। नंबर 7, कर्ज़ घुरे त कर्ज़ ॾियो। नंबर 8, ख़ुशी में मुबारक ॾियो, ग़मीअ में तहज़ीब कयो। नंबर 9, पाड़ेसरी जो न रस्तो बंदि कयो न रस्तो सोढ़ो कयो। नंबर 10, पंहिंजे घर जी भित एतिरी वॾी न ठाहियो जो पाड़ेसरी जी हवा बंदि थी वञे, एॾी नंढी ठाहियो जो एॾी वॾी ठाहींदा त हवा बंदि थी वेंदी। नंबर 11, पाड़ेसरी जे माल खे फॿाइण जी कोशिश कतई न करियो। नंबर 12, पंहिंजे घर में शोर शराबो न कयो, ज़ोर सां गाना न वॼायो, रेडियो टीवी ज़ोर सां न हलायो, मतां पाड़ेसरी जो आराम ख़राब थी उनखे तकलीफ़ अचे, इहे कम न कयो। नंबर 13, पंहिंजे घर में घणो धूं, जेको रध पचा थींदो आहे न किचन में, पोइ धूं थींदो आहे, पंहिंजे घर में घणो धूं न कयो, मतां पाड़ेसरी जी अखियुनि मां ॻोढ़ा निकिरी न पवनि। नंबर 14, घर जी छित ते चढ़ो त पाड़ेसरी खे अॻुवाट इतला कयो, छो उन जा ॿार बच्चा कहिड़े हाल में हलनि था, घर आहे ओपन आहे, इन जे करे जॾहिं पाड़े में जॾहिं तव्हां चढ़ो था छित ते, उनखे आगाह करे इतला करे पोइ चढ़ंदा कयो। नंबर 15, पाड़ेसरी जी ऐबनि जी पर्दापोशी कयो, उनखे माण्हुनि में ख़ुवार न कयो। नंबर 16, पाड़ेसरी सफ़र में वञे त उनजी घर माल ऐं इज़त जी निगेबानी कयो। ईअं न पाड़ेसरी ॿाहिरि निकिरे तव्हां हुनजे माल चोरी जे हवाले करे छॾियो, फॿाए छॾियो, ईअं कतई न, या हुनजे घर मां चोरी कयो, इहो ग़लति आहे। साईं जन फरमाइनि था जॾहिं को पाड़े में सफ़र ते को पाड़े वारो वञे थो, उनजी घर जी माल जी इज़त जी हिफ़ाज़त ऐं निगेबानी कयो। नंबर 17, पाड़ेसरी जी न गिला कयो ऐं न गिला ॿुधो, पाण गिला न कयो, को माण्हू गिला करे थो त ॿुधो बि न। नंबर 18, पाड़ेसरी जे औलाद सां नरमी ऐं प्यार वारे लहजे में ॻाल्हायो। तव्हांजे घर जे पासे में कंहिंजो घर आहे, उन घर जा ॿार बच्चा ॿाहिरि निकिरनि था, तव्हां हुन सां मोहबत में ॻाल्हायो, प्यार में ॻाल्हायो, तकलीफ़ न थी। नंबर 19, पाड़ेसरी का अमानत रखणु चाहे त रखो ऐं सलामती सां वापसि ॾियो, ईअं न अमानत ॾे तव्हां खपाए छॾियो, अमानत में ख़यानत कॾहिं बि न कयो, वरी जॾहिं घुरे त वापसि कयो। नंबर 20, पाड़ेसरीअ सां जेड़ो ऐं फ़साद कॾहिं बि न कयो, छो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, हीअ जेके मूं ॻाल्हियूं ॿुधायूं इन जो हवालो पाकीज़ा ज़िंदगी जंहिंजी घर ऐं घर वारा। साईं जन फरमाइनि था, छो त पाड़ो नबियनि खे बि परतो हूंदो आहे, नबियनि बि पाड़नि सां प्यार कयो, मोहबत कयो, असांजे प्यारे महबूब बि पाड़े सां प्यार कयो। असां मुस्लमान आहियूं, उन प्यारे महबूब मदीने वारे साईं जा उम्मती आहियूं। मदीने वारो साईं फरमाए थो त पाड़े में झेड़ा न कयो, फ़साद न कयो, झगड़ो न कयो, पाड़े जी घर जी पाड़े जी इज़त जो हिफ़ाज़त ऐं निगेबानी कयो, ऐं पाड़े वारनि सां नरम लहजे सां ॻाल्हायो, कावड़जी न ॻाल्हायो, आकड़जी न ॻाल्हायो, का मजबूरी थी वञे त पाड़े वारनि खे कमु अचो, ऐं पाड़े वारनि सां जॾहिं सुठो सलूक हलंदा, जेकॾहिं पाड़े वारनि में को ऐब आहे त ऐब तलाशी न कयो, माण्हुनि अॻियां हुनजो ऐब ज़ाहिर न कयो, मथां हुनखे ॾुख थिए त असांखे हीअ सभु शइ असांखे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाई आहे। मदीने वारो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाड़े वारनि सां एॾी लाद मोहबत कंदा हुआ, प्यार कंदा हुआ,
हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जो अदल इंसाफ़ छा हूंदो जो पाण जॾहिं हुकूमत हूंदी पाण पंहिंजे पाड़े में पारो ॾींदा हुआ, पहिरो ॾींदा हुआ त मथां को बुखियो न सुम्ही रहे, एॾो माना तड़पंदा हुआ, तकलीफ़ हूंदी हुई। अदल ऐं इंसाफ़ वारो बादशाह चइजे त हज़रत उमर फारूक चइजे। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे पाछे खां शैतान भॼंदो हुयो। अल्लाह साईं असां सभिनी मुस्लमाननि खे हिदायत था फ़रमाए, जेके बि तव्हांजे पाड़े में रहनि था, पाड़ो तव्हांजो 40 घर ताईं महदूद आहे, 40 घर तव्हांजे इर्द गिर्द उहो तव्हांजो पाड़ो आहे। को बि वक़्त ते कमु अचे त उन खे कमु ईंदा आहियो, कमु ईंदा त सुभाणे तव्हांखे उहे बि कमु ईंदा। अल्लाह साईं सभिनी मुस्लमाननि खे हिदायत था फ़रमाए, वमा अलैना इल्लल बलागुल